अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त मुमताज़ मोलाई ऐं ज़रीना बलोच जो मसइलो कुछ ॾींहंनि खां वठी हली रहियो आहे ऐं उन ॿिन्हिनि जी कादिर चांडे सां ॻाल्हि ॿोल मोलाई जेको कादिर चांडे सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो असां तव्हांजे अॻियां पेश कयूं था। वधीक अपडेट लाइ असांजे हफ़ीज़ चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस कयो ताकी असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। पाण खे मारींदुसि, ख़ुदकशी कंदुसि या बाग़ी थींदुसि। जे बाग़ी थियुसि त पोइ उन जो पोइ मूंखे धाड़ियल चयो न वञे। पोइ जेको बि किरदारु अदा कयो माना पंहिंजी इज़त गैरत खां मथे कुझु बि न आहे, या ख़ुदकशी कंदुसि। भाउ मां कादिर साहब इज़तदार इंसान आहे। मुंहिंजो रोज़ रोज़ मुंहिंजे मथां इहे नाजाइज़ूं एतिरी बर्दाश्त कंदुसि। यार मां हिकु आर्टिस्ट इंसान आहियां, मुंहिंजे सीने में एॾी वॾी दिलि न आहे जो मां रोज़ पंहिंजी बर्दाश्त कयां। मां हाणे हारे चुको आहियां, हाणे मां थकिजी पियो आहियां, मूंखां ॿियो को फ़ैसिलो नथो थी सघे। हाणे क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदो रहियो आहियां, नमाज़ पढ़ंदो रहियो आहियां, अलाह खे दान ॾींदो रहियो आहियां। बसि जेको ज़रीना बलोच तव्हां ते इल्ज़ाम लॻाइनि, पहिरियां त इहो ॿुधायो त तव्हांजो ज़रीना बलोच सां कहिड़ो तालुक़ु आहे? हा बेटा, ज़रीना सां मूं कई हुई, ईअं सम्झो त 2003 में या 4 में कंफर्म यादि न आहे, शादी कई हुई मूं बिल्कुलु हुन सां। ऐं उन खां पोइ वरी 2005 आयो। मुंहिंजा किरदार कशियूं मुंहिंजा ग़लति जेके हुया, ॿियो मुंहिंजो हिकिड़ो ख़ानदान पंहिंजा कबीले सां आहे। मुंहिंजे ख़ानदान मूंखे सख़्ती सां मना कयो त मुंहिंजा किरदार सही न आहिनि, मूंखे तूं तलाक ॾे। पोइ तलाक ॾी हिन पाण मूंखां वठी कोर्ट ते, सिविल कोर्ट लाड़काणे में कोर्ट सबूत आहे, ठीकु आहे। पोइ नोटिस न मोकिलिया। जंहिं उन दौर में हिकिड़ो मसूद बुघे नाले सां माण्हू सां शादी कई। मसूद बुघे जे केराफ़ ॾे नोटिस मोकिलिया, मूं उन ते तलाक लिखत में मोकिले छॾी, जेका मौजूदु हुई सिविल कोर्ट लाड़काणा में, ठीकु आहे भाईजन जी। हा, ऐं उन खां पोइ हिन न्याणी हुई 2 साल जी हुई, जेका मूं पाली पंहिंजी न्याणी। मतिलबु हिननि जेके जो माहौल सुठो न आहे, मां पंहिंजी न्याणी जी पाण सेवा कंदुसि। उहा न्याणी अॼु मुंहिंजी 18 सालनि जी आहे। उहा न्याणी मुंहिंजी जवान थी करे सां मूं वटि ई रहंदी आहे। तो ही हिनजा किरदार कशियूं इहे सिस्टम ॿियो चुर दुनिया खां कुझु न आहिनि। ही मास्टर मंज़ूर जी साली आहे, ठीकु आहे बाबा। बसि जी। हा, मास्टर मंज़ूर जी साली आहे। हिन जो मुड़ुसु जेको आहे इम्तियाज़ वधो, अॼु बि हैदराबाद में मौजूदु आहे। हिन जो 25 सालनि जो 22 सालनि जो पुटु बि हिते मौजूदु आहे हैदराबाद में। वरी पोइ हिनखे उन बुघे हिनखे कढी छॾियो। मूंखे कढी छॾियो त पोइ हीअ वतंदी जेका खाईंदी हेॾा होॾां। पोइ हुनजी न्याणी जेका हुई उहा मुंहिंजे अॻियां रहंदी आहे। हिनखे जेको आहे सो खाधो, मतिलबु ख़र्चु पाणी जो मुंहिंजो पुटु तुंहिंजी माउ आहे, तूं पंहिंजे असां तो भले कुझु ॾेई सघे थी। पोइ हफ़्ते 15 ॾींहं 20 ॾींहं महीनो गुम थी वेंदी आहे। 10 ॾींहंनि खां पोइ अची दरवाज़े तमाशो करे वरी उहा न्याणी पैसा ॾेसि, वरी पैसा खणी वरी इहो नाच नगरा इहे जेको सिस्टम तव्हां ॾिसो पिया दुनिया में, मतिलबु हिकिड़ी साज़िश आहे मूंखे बदनाम करण जी। इन शइ जो हर ॻाल्हि जो मां प्रूफ ॾेई सघां थो। मां हिकु सुठी फैमिली सां तालुक़ु रखंदो आहियां। मुंहिंजो ख़ानदान, मुंहिंजी फैमिली हैदराबाद में कंहिंखां घुरी न आहे। भले इन्वेस्टिगेशन कराई वञे। मां तव्हांजो बयानु हीअं पढ़ियो ॿुधो तव्हांजो।